मुझे में भी पाए एंड बिकन स्कूल दी स्टूडेंट है मैं 1 क्लास में पढ़ दिया एंड मैं ताकि टाइंडस सिंधी सकाफत के बारे में आदेश जेल बनते तेजीब जो तरानो आदेश जेल बनते तेजीब जो तरानो झरक कुलन में ओड़े रंगीन थियो ज़मानो जाम सदस असन सुड़ी सकाफत दुनिया जी सभिनी सकाफतुनि खां बहितर ऐं बाला आहे ऊची ऐं आला आहे पुरकशिश ऐं प्यारी आहे तंहिं करे के शाइर फरमाए त सिंध मुजिया मां सूंह तुंहिंजे मथां छा लिखी छाल खां हिकु कलम हिकिड़ो मां कीअं पूरी पवां छाल खां जाम सदा सिंध सकाफत में अजरकूं पटका टोपियूं म्यूज़िकियूं ऐं सिंधी ॿोली बि शामिल आहे जंहिंमें जॾहिं मां मुठड़ी लोलींदी आहे त नंढड़ा मासूम ॿार बि मुरकी ॾींदा आहिनि हिन शेर सां मां एडिंग करणु चाहींदसि हा मां सिंधी आहियां ॿोलियां ॿोली मिठड़ी हा मां सिंधी आहियां जिए सिंधी ॿोली जिए सिंधी सकाफत। महिरबानी।